बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम मेहरान क्लिनिक। आऊं आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआति बेटाई साईं जे अमर सेट सां कंदासीं व्यूअर्स त अघाई सघा थिया जे वेठा वटि विझनि। व्यूअर्स, असांजे जिस्म में या हिकिड़े नॉर्मल माण्हू जे जिस्म में ऑलमोस्ट 5 to 6 या 5 खां 6 लीटर रत हुजे थो। इहो रत पंप थिए थो, हिकिड़ो ऑर्गन आहे जंहिंखे असां हार्ट या दिलि चऊं था, उहो उनखे पंप करे थो ऐं इहो ब्लड जेको आहे सो असांजे पूरे जिस्म में गर्दिश करे मुख़्तलिफ़ टिश्यूज़ ताईं पंहिंजी तवानाई पहुचाए थो। इन प्रेशर जे दौरान या इन पंपिंग जे दौरान ब्लड जेको पंप थिए थो उनजो जेको प्रेशर आर्टरीज़ या वेसल्स ते पवे थो उनखे नॉर्मली असां ब्लड प्रेशर चऊं था। ब्लड प्रेशर नॉर्मली जेकॾहिं ॾिसूं त जेकॾहिं नॉर्मल आहे त इंसान पंहिंजी ज़िंदगी बहितर तरीक़े सां गुज़ारे सघे थो, पर जेकॾहिं किन सबबनि जे करे इन में का फ्लक्चुएशन अचे थी, ख़ासि तौर ते इन ब्लड प्रेशर में जेकॾहिं वाध अचे थी जंहिंखे असां हाइपरटेंशन चऊं था या हाई ब्लड प्रेशर चऊं था, त उन जा पंहिंजा हिकिड़ा कॉम्प्लिकेशन्स आहिनि। हाइपरटेंशन जंहिंखे आम तौर ते हिन वक़्तु साइलेंट किलर या ख़ामोश क़ातिल चयो वञे थो। हाइपरटेंशन जा कॉम्प्लिकेशन्स कहिड़ा आहिनि, हाइपरटेंशन जा असबाब कहिड़ा आहिनि, उन्हनि जा साइन सिम्टम्स या अलामतूं कहिड़ियूं आहिनि, उन्हनि हाइपरटेंशन या हाई ब्लड प्रेशर जे करे इंसानी जिस्म ते या उनजे जिस्म में मौजूदु ऑर्गन्स ते कहिड़ा असरात थी सघनि था, अॼु इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। ऐं गुफ़्तगू करण जे लाइ अॼोके प्रोग्राम में जेके महिमान शख़्सियतूं आहिनि उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराए छॾींदुसि। अॼोके प्रोग्राम में जेके महिमान आहिनि उन्हनि में मुंहिंजे राइट साइड ते वेठल आहिनि जेकी शख़्सियतूं, उन्हनि जी ख़िदमात जे हवाले सां आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाण एज़ एन एसोसिएट प्रोफेसर लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोर में कमु कयो। 2005 में उतां LMC खे छॾे इसरा यूनिवर्सिटी विया, उते पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनो एज़ अ प्रोफेसर ऑफ कार्डियोलॉजी। ऐं हिन वक़्तु पाण प्रोफेसर ऑफ कार्डियोलॉजी आहिनि ऐं वाइस चांसलर आहिनि इंडस मेडिकल कॉलेज, इंडस मेडिकल यूनिवर्सिटी टंडो मोहम्मद ख़ान में। इहे त आहिनि संदन ख़िदमतूं, पर जेका संदन शख़्सियत आहे पाण हिकु ख़ूबसूरत शख़्सियत जा मालिक आहिनि डॉक्टर फिरोज़ मेमन साहब। अस्सलाम वालेकुम साईं। थैंक यू। उन्हनि सां गॾु वेठल आहिनि असांजा ॿिया दोस्त डॉक्टर कार्डियोलॉजिस्ट आहिनि, कंसल्टेंट कार्डियोलॉजिस्ट आहिनि डॉक्टर शौकत मेमन साहब। अस्सलाम वालेकुम शौकत। वालेकुम सलाम। सर, तव्हां ॿिन्ही महिमाननि खे अॼु असांजे प्रोग्राम में मां तव्हांखे भलीकार चवां थो। थैंक यू वेरी मच, तव्हां असांजे प्रोग्राम में तशरीफ़। थैंक यू सर। सर, हाणे प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं त जीअं इंट्रोडक्शन में मां ॿुधायो त ब्लड प्रेशर हिकिड़ो प्रेशर आहे जेको वेसल्स ते पवे थो ऐं उहो जेका ऑर्गन आहे असांजो दिलि उनखे पंप करे थी। नॉर्मली असांखे ॿुधायो त ब्लड प्रेशर आहे छा ऐं नॉर्मल ब्लड प्रेशर छा आहे, हाइपरटेंशन या हाइपोटेंशन छा आहे? सर, जी ब्लड प्रेशर हाइपर टेंशन चवंदा आहियूं जॾहिं त काफ़ी माण्हू इहो सम्झंदा आहिनि त असांजो टेंशन वधी वियो, एंज़ाइटी वधी वई त उहो हाइपर टेंशन आहे। को बैंकर आहे या त उहो टेंशन हासिल मूंखे हाइपर टेंशन आहे। हाइपर टेंशन जो हाइपर इज़ डिफरेंट देन हाइपर टेंशन असीं चवंदा आहियूं जंहिंमें ब्लड जो प्रेशर वधी वेंदो आहे, तुंहिंजा कॉन्स्टिट्यूशन जे अंदरि बैक प्रेशर हार्ट ते थींदो आहे, फ्रंट प्रेशर उनजे डिफरेंट ऑर्गन्स ते थींदो आहे, त हार्ट खे नुक़सानु थींदो आहे जो हुनखे ओवर वर्क करिणो पवंदो आहे अगेंस्ट दैट प्रेशर, त हार्ट ते सोज अची वेंदी आहे, साइज़ वधी वेंदी आहे ऐं उहो प्रेशर उन मिक़दार में किडनीज़ खे, ब्रेन खे, आइज़ खे कोन मिलंदो आहे, त उनजा नुक़सानु थींदा आहिनि। हाणे जितां अर्ज़ु कयो त बेसिकली ब्लड प्रेशर इज़ अ साइलेंट किलर। हिन इहो ई वॾो मसइलो आहे त ब्लड प्रेशर वधंदो आहे तॾहिं 90% माण्हुनि खे ख़बर ई कान हूंदी आहे असांजो ब्लड प्रेशर वधीक आहे। ऐं जॾहिं असां चेक कयो ॿुधाईंदा आहियूं त दे डोंट बिलीव अस, त साईं ईअं कीअं हूंदो, ऐं त बिल्कुलु ठीकु आहे, मुंहिंजे मथे में बि सूरु कोन्हे ऐं कुझु माना असांजे मथे में सूरु आहे, असांखे ब्लड प्रेशर आहे। सो ॾिसो, इहे सिनोनिमस कान्हे, ब्लड प्रेशर मथे जो सूरु गॾु थी सघनि था, पर इतफ़ाक़ आहे, ईअं न आहे त मथे में सूरु आहे ज़रूरु ब्लड प्रेशर हूंदो, कोन हूंदो। उनजे करे इहो लाज़िम आहे जेका शइ आउं हिते वाज़े करणु चाहींदुसि त असां हर इंसान खे ब्लड प्रेशर चेक कराइणु ज़रूरु खपे, चाहे हुनजी तबियत ठीकु हुजे या न हुजे। तव्हां जे कंहिं डॉक्टर खे विज़िट करियो था फॉर एनी रीज़न, कंहिं बि सबब करे वञो था त इंसिस्ट करियो तव्हां ब्लड प्रेशर चेक करे। ऐं 2 मिंट तव्हां हिकिड़ा एक्स्ट्रा वठंदा तव्हां सवाल जवाब ॿाहिरि वञी। इंटरनेशनल सोसाइटी ऑफ हाइपर टेंशन को प्रोग्राम कंदी आहे मे मंथ मेजरमेंट, जंहिंमें मे जे महीने में असीं 1 मिलियन माण्हुनि जो ब्लड प्रेशर सॼी दुनिया में चेक कंदा आहियूं, माण्हुनि जो, मरीज़नि जो न। अच्छा, नॉर्मल माण्हुनि जो तव्हां सोशल
मीडिया सर्कल में वञो, ठीकु। सिनेमा हाउस में, ऑडिटोरियम में, बाज़ार में, ठीकु। वी आर पार्ट ऑफ दैट। ऐं उनजो फोकल पर्सन आहे पाकिस्तान जो। Good. त लास्ट 6 years असां करियूं पिया, ओवर 50,000 असां माण्हुनि जो आम नॉर्मल ब्लड प्रेशर चेक करायो आहे। ऐं जेको इंसिडेंस प्रिवलेंस ब्लड प्रेशर जो 46 खां 52% आहे। माना हर ॿिए माण्हू खे ब्लड प्रेशर आहे। इहो दुनिया में 39% 40% आहे, असां उनखां थोरो वधीक आहियूं। पोइ उनखां वधीक जेका हैरान वारी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि मां 30 सैकड़ो माण्हू कॾहिं ख़बर ई कान हुई हुनखे ब्लड प्रेशर आहे। माना उहो हुन में न हूअं अनहोनी सूरत में उहे उनजी कॉम्प्लिकेशन शिकार थिया पिए ऐं सडनली कॾहिं उनजी किडनी फेल थी वेंदियूं, हार्ट अटैक थी वेंदो, अखियूं मुतासिर थी वेंदियूं या फालिज थी वेंदो, त हिनखे ब्लड प्रेशर हो। हाणे असांजो जेको सॼो हींअर पर्पज़ आहे जेको तव्हां असां सां ॻाल्हायो पिया, असां आगाही ॾियूं। हीअ साल मई में असां हर साल ब्लड प्रेशर जो महीनो मल्हाईंदा आहियूं, जंहिंमें असां आगाही ॾींदा आहियूं माण्हुनि खे। त उन लिहाज़ सां तव्हां ॾाढे सही वक़्त ते प्रोग्राम कयो पिया। त असां प्रिवेंशन ॾिसो, जेके साल में ॾिसजनि त तक़रीबन 30% डेथ्स ऐं डिसेबिलिटीज़ ब्लड प्रेशर खे थींदियूं आहिनि, पर दे आर प्रिवेंटेबल। अॼु तव्हां उन ते फोकस करियो, उन्हनि माण्हुनि खे रिस्क फैक्टर कंट्रोल करायो, ब्लड प्रेशर कंट्रोल करियो, त इन डिसेबिलिटी खां माण्हू बची सघे थो। बिकॉज जेको गुज़ारे वियो माण्हू त गुज़ारे वियो, पर जेको ज़िंदा आहे उनखे फालिज थी वियो या अखियूं बंदि थी वियूं या डायलिसिस हलियो वियो, त न सिर्फ़ु उहो, न सॼो ख़ानदान अॻियां 30 साल सफ़र कंदो आहे। सो इट्स एसेंशियल त असीं ब्लड प्रेशर चेक करायूं, ख़बर वठूं ऐं उनजी इज़त करियूं, ख़्यालु करियूं। The problem is that Feroz साहब के we have been working on the prevention, पर इन prevention जे बावजूद बि since decades we are observing that the increase in hypertensive patients. प्रिवेंशन ते जेतिरो करणु खपे ओतिरो कोन था करियूं। असां सॼो ज़ोर आहे ट्रीटमेंट, डायग्नोस कयो, दवा ॾिनी, पर्ची ॾिनी, मरीज़ हलियो वियो। पर बेसिकली प्रिवेंशन असांखे सॼो ज़ोर सां ॾिनो लाइफ स्टाइल ते। असांजी लाइफ स्टाइल ॾाढी पुअर आहे। ॾिसो, जीअं तव्हां चयो त भई मई में असां हिनखे सेलिब्रेट कंदा आहियूं, हिन डे खे माण्हुनि खे आगाही ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। त दिस इज़ वन ऑफ द मेयर ऑफ प्रिवेंशन। त इन प्रिवेंशन जे बावजूद बि असां ॾिसूं पिया त इन में नाउ द क्वेश्चन इज़ दैट के व्हाई इट इज़ सो। साईं, इन जे करे जो हिन में मेजर फैक्टर जेको करिणो आहे लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन टू प्रिवेंट रिस्क फैक्टर्स। हाणे उन लाइ असीं तयारु कोन आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल स्मोकिंग। हाणे स्मोकिंग जेको आहे से असां मना कंदा आहियूं माशरे में। असां कॉलेज में पढ़ंदा हुआसीं त एडवर्टाइज़मेंट ईंदी हुयूं त ख़ूबसूरत छोकिरे सां गॾु कार में वेही पई, सिगरेट पियो पीए थो, छोकिरी खे ॾिसे पियो प्यार सां। असांखे शौक़ु थींदो पियो सेम सिगरेट पियो, असीं कार में वियूं, कहिड़ी छोकिरी अचे। पर देन फ्यू इयर्स बैक ॾिसबो त उनजो वात जो कैंसर थी वियो, लंग कैंसर थी वियो, इज़ गॉन। उन ते पोइ असीं अफ़सोस कंदा आहियूं। हाणे बि सर मूंखे शिकायत इहा आहे, शिकायत कोन्हे, मीडिया खे चवणो आहे त जेके असांजा ड्रामा ठहनि था, ऑलमोस्ट एवरी ड्रामो, ऐं ड्रामा काफ़ी ॾिसंदो आहियां जेके नॉर्मल ड्रामा हूंदा आहिनि, हर ड्रामे में किथे न किथे को न किरदारु टेंशन में सिगरेट पीअणु शुरू कंदो आहे। हेठि लिखियो पियो आहे त सिगरेट नॉट बट इंजूरियस टू हेल्थ, लेकिन सुवालु आहे त उते फील इहो मिले थो त तव्हांजो टेंशन रिलीव थी वेंदो, यू विल फील बेटर, यू विल फील रिलैक्स, विच इज़ रॉन्ग मैसेज। अच्छा, ॿियो जेको असां ॾिठो आहे असां जवाननि में, नौजवाननि में हिकिड़ो सिगरेट कॉमन आहे, पर ॿियो उन्हनि सां गॾु उन्हनि जा जेकी अॼुकल्ह वैपिंग अचे थी, उहा वैपिंग कयोसीं, सिगरेट कोन पीअंदो आहियां, उहा कंदो आहियां। उन मां उहो ई धूं, उहो ई ख़राबु, उहे ई टॉक्सिक्स आहिनि जेके सिगरेट में अचनि था। ऐं टी शइ जेका असांखे असांजे स्टूडेंट्स में हिते इलाही रेस्टोरेंट्स में आहिनि, शादियूं, मायूं, फंक्शन में असांजूं नियाणियूं शीशा स्मोकिंग कंदियूं आहिनि। दिस इज़ एज़ बैड एज़ सिगरेट स्मोकिंग। छो जो उनजो एतिरो ई नुक़सानु आहे, पर उहो केरु रियलाइज़ कोन कंदो। असां शौक़ में करियूं, बट सोशल एक्टिविटी, इट्स एन फैशन, उहा कंदा आहिनि। ऐं ॿी आख़िरी शइ जेका पाकिस्तान में तमामु घणी कॉमन आहे, उहा गुटका, पान, छालिया, जेको असीं मुसलसिल वात में विझी खाऊं पिया, त उन सां एतिरो ई नुक़सानु आहे जेतिरो वात जो कैंसर, जबड़नि जो कैंसर, छाती जो कैंसर, पर दिलि जी बीमारियूं ऐं ब्लड प्रेशर। बिकॉज इहे ऑर्गन जेके ऑर्गेनिक्स आहिनि, इहे वेज़ो कॉन्स्ट्रिक्टर आहिनि, इहे नसनि खे सोढ़ो कंदियूं आहिनि। त जीअं सोढ़ो कंदियूं आहिनि तीअं ब्लड प्रेशर वधंदो आहे। ब्लड प्रेशर वधंदो आहे त उहो प्रॉब्लम आख़िरि में ज़ाहिर थींदो आहे। इट कम्स वेरी लेट, कॉम्प्लिकेशन तक़रीबन 8-10 साल खां पोइ ईंदियूं आहिनि। अॼु मूं सिगरेट पीती, अॼु मूं ख़्यालु न कयो पंहिंजो, 10 साल खां थियो मूंखे कहिड़ी ख़बर मूं छा कयो हो। हिकिड़ो मेजर फैक्टर स्मोकिंग आहे। ॿियो असांजो फिज़िकल हेल्थ। असां जेको आहे एक्सरसाइज़ कोन था करियूं, वॉक कोन था करियूं। ऐं ओबेसिटी हिन पल दुनिया नंबर 1 बीमारी आहे, जेका कैंसर कराए थी, दिलि जी बीमारियूं कराए थी, शुगर कराए थी। ऐं इहो असां इलाही कॉमन वी हैव डोंट हैव, असांखे पार्क कोन्हे, ॿाहिरि घुमण जी जॻह आहे त घुमणु वञो था, इट्स नॉट वेरी सेफ। सभु चवंदा असांजी टाइम आहे कोन्हे, असांखे देयर इज़ नो टाइम। त उन करे असांजो ओवरऑल ओबेसिटी दुनिया में तक़रीबन 60% आहे,
पाकिस्तान में ओवर 60% स्पेशली 30 इयर्स खां पोइ जो तव्हांखे थिए थो प्रॉब्लम। ऐं उनजो सिंपल ईज़ी रीज़न इहो आहे डाइट ते कंट्रोल करियूं, कार्बोहाइड्रेट्स फैट्स न खाऊं, प्रोटीन वधीक खाऊं, डेली अधु कलाक वॉक करियूं त ब्लड प्रिवेंट थी वेंदो। इन शयुनि खे कंट्रोल करण तव्हां 5 मिलीमीटर डिग्री घटिजी वेंदो आहे। नॉर्मल ब्लड प्रेशर मैक्सिमम 140 हुअणु खपे, जे 145 आहे त इहे फैक्टर्स कंट्रोल करियो त बिना दवा जे ब्लड प्रेशर कंट्रोल थी सघे। पर इहे शयूं इहे डिफिकल्ट आहिनि जेको तव्हांखे पंहिंजी असांजी शइ कुर्बानी ॾियणी पवंदी आहे, उहो केरु ॾियण लाइ तयारु न सर। इन खां अलावा हिकिड़ी शइ जेका हिन वक़्तु असां ऑब्ज़र्व कयूं पिया त ॾिसूं पिया त जिते किथे फूड स्ट्रीट्स जो एहतमाम थी वियो आहे ऐं घणो करे माण्हुनि खे इहो बि ॾिठो वियो आहे त माण्हू घरनि जी मानी खाइण जे बजाए प्रिफेर कनि था त अची माण्हू या फास्ट फूड्स ऐं इन्हनि फूड स्ट्रीट्स ते अचनि त डेफिनेटली इन जा नुक़सान पंहिंजी जॻह ते। सर ॿ ॻाल्हि, हिकिड़ो तव्हांजे फ्राइडे इवनिंग सैटरडे इवनिंग तव्हां मेन स्ट्रीट ते वञो त लॻंदो आहे त हैदराबाद जे कंहिं घर में मानी कोन पई ठाहे, सभु ॿाहिरि वेठा। पर ॿियो जेको असां रुझान जेको असां यंगस्टर्स में जेको आहे राइडर खां फास्ट फूड घुराइण जो। एग्ज़ैक्टली। ऐं त 2 हफ़्ता अॻु में आउं ॿाहिरि आयो हुउसि, मुंहिंजी देरि सां राति जो 3 बजे घर पिया अथसि त असांजी कॉलोनी में 3 राइडर्स हलिया पिए, 3 गलियुनि में विया पिए। माना उहो उन्हनि बर्गर्स हुआ, पिज़्ज़ाज़ हुआ, इहे कढ़ाई हूंदी, उहे शयूं हूंदियूं जेको राति जो 3 बजे खाइण। हिकु त राति जी माने जल्दी खाइणु खपे, जल्दी सुम्हणु खपे ऐं ग़िज़ा सिहतमंद हुजे। 2 शयूं ख़िलाफ़ वर्ज़ी करियूं पिया, न टाइम ते सुम्हूं पिया, न सही ग़िज़ा खाऊं पिया ऐं न सही टाइम ते खाऊं पिया। असां ॾिसूं पिया त इहो जेके ख़ासि तौर ते राइडर्स जेके असां वटि अचनि पिया, इहे लेट नाइट में इहे अचनि पिया ऐं माण्हू उन्हनि खे प्रिफेयर कनि था त उन्हनि खे घणो करे माइट सुम्हनि ॿार फ़ोन ते अचनि, असांखे सुबुह जो मैसेज में ख़बर पवंदी इहा शइ थी वियो। सर गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं, मूंखे नंढी ब्रेक लाइ चयो पियो वञे, ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर फिरोज़ मेमन साहब ऐं डॉक्टर शौकत मेमन साहब। डॉक्टर शौकत, फिरोज़ साहब से तो मैं फिर गुफ्तगू करूँगा इस हवाले से, लेकिन चूँकि फैक्टर्स की बात हुई है तो काइंडली मुझे इस हवाले से भी बताइएगा कि क्या फैक्टर्स हैं जो हाइपरटेंशन के काजेस करता है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, और फारूक साहब आपको भी बहुत शुक्रिया और ये बहुत बड़ा मौका दिया आपने फिरोज़ साहब के साथ बात करने का। मैं जो कार्डियोलॉजिस्ट हूँ, फिरोज़ साहब ने मुझे इतना सजेस्ट किया, इनके गाइडेंस के वजह से मैंने कार्डियोलॉजी को सेलेक्ट किया था। ये समझ लो हम 33 साल पुरानी बात कर रहे हैं। तो फिरोज़ साहब इस तरह से मेरे मोहसिन भी हैं और मेरे गाइडर भी हैं। इतनी एडवाइस और जो भी सजेशन लेती हूँ मोस्टली मैं इनसे लेता रहता हूँ ना। और PHL का भी मैं फिर इस साल के लिए भी दोबारा मैं कोऑर्डिनेटर हो गया हूँ ना। जहाँ तक आपने जो बात की तो ये लाजमी तो रिस्क फैक्टर्स पहले भी डिस्कशन हो चुका है कि रिस्क फैक्टर 2 तरह के होते हैं। तो मॉडिफाइबल जिनको हम अपनी काविशों से कम कर सकते हैं, और दूसरे होते नॉन मॉडिफाइबल, एज, मेल सेक्स से, जेनेटिक्स से, ख़ानदान में चल रहा है, इनको चेंज हम नहीं कर सकते। सही। लेकिन जब हम जिनको चेंज कर सकते हैं उसके अंदर अब स्मोकिंग, फिरोज़ साहब ने बताया कि कितनी ज़्यादा कॉमन है। दुनिया भर में 18% है और पाकिस्तान में मैंने पहले भी बताया था शायद एक दफ़ा 100% है। क्योंकि एक्टिव पेसिव हमारा तो कोई है नहीं, सिस्टम तो बनाया हुआ नहीं यहाँ पे कि कोई ख़ास एरिया को मुख्तस किया जाए कि यहाँ पे सिगरेट स्मोकिंग करनी है। तो हमारे यहाँ पे तकरीबन ऐसा ही है। तो स्मोकिंग बैन है, ओबेसिटी, ओवर ईटिंग, नो एक्सरसाइज का तो फुकदान है हमारे पास, ना कोई सिस्टम इतना ऑर्गेनाइज्ड है हमारे यहाँ पे। तो अपने तौर पे ही एक्सरसाइज को हमने वो करना है। एक्सरसाइज के लिए लाजमियत अगर किसी कोई 3rd फ्लोर 4th फ्लोर पे शख्स रह रहा है तो बेहतर है कि ये 3-4 दफ़ा उतर जाए तो ये एक्सरसाइज की इसके अंदर डेफिनेशन में पूरा आ जाता है। लेकिन क्या कि 30 मिनट हफ्ते में 5 दिन कोई शख्स चल लेता है कंटिन्यू, इंटरप्टेड नहीं, 2-2 मिनट 3-3 मिनट नहीं, तो इसको हम एक्सरसाइज की डेफिनेशन में ले लेते हैं। सबसे बड़ा फैक्टर हमारा जो भी फिरोज़ हमने जिक्र किया कि रात को लोग जाग रहे हैं और दिन में सो रहे हैं। अर्ली टू राइज अर्ली टू बेड, कीप द मैन हेल्दी वेल्दी एंड वाइज, ये पुराना एक चल रहा है ना बकौला। तो इसको हम फॉलो करने की कोशिश ही नहीं करना। हमारे सिस्टम है, बल्कि हमारे सेटअप में हैदराबाद में तो मैं ख़ास तौर पे कहूँगा कि बिल्कुल रिवर्स सिस्टम चल रहा है। जो हमारा जो तिजारती तबका है
وہ 2 بجے کے بعد دکانیں کھولنے جاتا ہے، اور رات کو 11, 12, 1 بجے. ابھی تو تھوڑا سا رجحان چینج ہوا ہے لاک ڈاؤن کی وجہ سے، ادروائز یہ جو سسٹم جو ریورس چل رہا تھا تو ہمارا سرکیڈین پیٹرن ہی ریورس ہو جاتا ہے. سرکیڈین پیٹرن کو اب نیچرل چیز کو ہم ریورس کر رہے ہیں تو ہم ڈی نیچر پروسیس میں چلے جاتے ہیں. کولیسٹرول جمتا ہے، شریانوں میں اسپازم ہوتا ہے، وہ انجائنا، پھر ہائی بلڈ پریشر اور ساری چیزیں پھر جنم لیتی ہیں. شوگر کا رجحان بھی اسی طرح سے پاکستان میں تیزی سے بڑھتا جا رہا ہے. شوگر کی بیماری جب ایک دفعہ ہم کہہ دیتے ہیں ٹائپ 2 ڈائبیٹک، اس کا مطلب ہے کہ آپ کا ویسل اتنا ڈیمیج ہو چکا ہے کہ آپ کو ایک اسکیمک ہارٹ ڈیزیز یعنی کہ ایک ہارٹ اٹیک ہو گیا ہے. اس طرح سے ٹریٹمنٹ پہ شروع کرنا مطلب آپ لیبل کر دیتے ہیں اسکیمک، اگر شوگر کا مریض ہے تو لیبل ہم ایز اسکیمک ہارٹ ڈیزیز ایکویویلنٹ، اس کا اس طرح سے نام دیا. فیروز صاحب اتفاق کریں گے اس بات سے. بالکل. تو سر اس طرح سے، اور باقی اسموکنگ کی بات کریں، اسموکنگ کے اوپر تو ایک بڑا مطلب میں سمجھتے بہت بڑی کتابیں بن سکتی ہیں، اتنے نقصان ہیں. اس کے اندر تقریباً 6000 سے زیادہ نوکشیس کیمیکلز ہیں. لیکن جو کارڈیو واسکولر کے اوپر ہم جو ٹرائل کرتے ہیں اور اس کے اوپر جو ہم اسٹڈی کر رہے ہیں، یہ تار ہے، کاربن مونوکسائڈ ہے، نکوٹین ہے، اور کچھ فری ریڈیکلز ہیں جو کہ سرکولیشن میں موو کر جاتے ہیں اسی کی وجہ سے. اور اس وجہ سے جو کولیسٹرول جمنے کی اسپیڈ ہوتی ہے وہ ڈبل ہو جاتی ہے. اور یہی اسموکنگ، یہ فیروز صاحب نے ذکر کیا کہ اسپازم بھی کرتی ہے ویسلز کا. جب ویسلز کا اسپازم ہوتا ہے تو بلڈ پریشر بڑھنا شروع ہو جاتا ہے، کیونکہ سگنلز آتے ہیں دماغ میں کہ وہ وہاں پہ جسم کے آخری حصوں کو خون پہنچ نہیں رہا، تو دل کو زیادہ پریشر دینا پڑتا ہے، اور زیادہ پریشر کا نام ہی ہائی بلڈ پریشر ہے. تو یہ اسموکنگ اس طرح سے کرتی ہے. اسموکنگ اگر ہم اسموکنگ کے اوپر ختم کرنے کی کوشش کریں تو میری پریکٹس کے اندر اگر میں نے کوئی 100 لوگوں کو کہا ہوگا کہ کارڈیک پیشنٹ ہے انفیکٹ کہ آپ اسموکنگ چھوڑ دیں، تو شروع کے دنوں میں ہارٹ اٹیک ہوتا ہے تو درد اتنا شدید ہوتا ہے کہ شروع کے دنوں میں، شروع کے مہینوں میں وہ اسموکنگ چھوڑ دیتا ہے. لیکن آہستہ 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 سبب اس کا یہ ہے کہ وہ ایک تو موٹیویٹ تو ہو گیا جب اس کو درد ہوا، لیکن ارد گرد کے لوگوں نے اس کے ساتھ وہ نہیں کیا، تعاون نہیں کیا. آپ ساتھ سگریٹ پی رہے ہیں، آپ ایک ساتھ سگریٹ پیتے رہیں، یار ایک کش تو لگا لو، کوئی مسئلہ نہیں ہے. پھر وہ پروسیس شروع ہو جاتا ہے. تو سگریٹ چھوڑنے والے کو پہلے سب سے پہلے موٹیویشن کہ یار میں نے سگریٹ آج چھوڑا ہے، میں اپنے ارد گرد کے تمام لوگوں کو کہوں کہ یار میرے ساتھ سپورٹ کیجیے گا آپ کہ میں نے سگریٹ چھوڑ دی. اب سگریٹ چھوڑیے تو سگریٹ چھوڑنے کے کافی سارے ایفیکٹس ہوں گے. اب ایش ٹرے پڑی ہوئی ہے آپ کی پاکٹ میں، سگریٹ بھی پڑی ہوئی ہے، تو آپ کیوں نہیں اٹھا سکیں گے؟ طلب ہوتی ہے. تو اپنے ارد گرد آفس میں، گھر کے اندر، اپنی گاڑی کے اندر جو بھی سگریٹ والی اس سے ریلیٹڈ چیزیں ہیں نا وہ سب آپ ہٹا دیں وہاں سے. اپنا جو ناشتے کی جگہ ہے اس کو چینج کر لیں. یہ مطلب میں آپ کو ریکمینڈیڈ چیزیں بتا رہا ہوں کہ ناشتہ جہاں کر رہے ہیں وہ جگہ ہٹا دیں. آپ کے بیڈ کی سائڈ بھی اگر چینج کرنا چاہیں بہتر ہو سکے، اگر پاسبل ہو سکے تو بیڈ کی جہاں پہ لیٹنے کے جگہ ہے اس کو بھی چینج کریں. دوسرا کہ بیڈ پہ آپ ٹی وی نہ دیکھیں. بہت سے لوگ بیڈ پہ کھانا وانے بھی کھا لیتے ہیں اور گھریلو جو پرابلمز ہوتے ہیں وہ بھی ڈسکشن بیڈ پہ ہی کرتے ہیں. یہ ساری چیزوں کو وائنڈ اپ کرنا ہے آپ نے. تو یہ جب ساری چیزیں آپ کرتے ہیں تو کسی حد تک موٹیویٹ ہوتے ہیں. پھر آپ کے ارد گرد کے لوگ آپ سے تعاون کریں کہ جب آپ کو کوئی پرابلم ہو رہا ہے تو آپ اپنے دوست کو فروم کریں. وہ اس کی ڈیزائر تو ہوگی نا، سگریٹ اسموکنگ نشہ ہے، نشے کی ڈیزائر ہونی ہے آپ نے. تو جب ڈیزائر ہو رہی تھی اس کے لیے کہا جاتا ہے کہ آپ نے وہ 5 سے 7 منٹ نکالنا ہے جب کریونگ آپ کو زیادہ ہو رہی ہو. 5 سے 7 منٹ آپ نے وائنڈ کر لیا تو وہ پھر آپ کی ڈیزائر کم ہو جاتی ہے. وہ وقت آپ نے گزارنا ہوتا ہے. تو وہ کسی اچھے دوست سے بات کر لیں. جیسے فیروز صاحب نے کہا کار والی باتیں کر رہے تھے، تو وہ اس طرح کے کوئی دوست ہوں یا کوئی اچھا دوست ہو، اس سے بات کر لیا آپ نے. میں کبھی کبھی ایسے کہتا ہوں کہ مسجد میں چلے جائیں بھائی، نماز پڑھنے چلے جائیں، نفلے وفلے پڑھ لیں. تو اس طرح کرنے سے ہم اس کو منیمائز کر سکتے ہیں. ٹھیک ہے. اچھا، ایک چیز جو میں نے دیکھی ہے وہ یہ ہے کہ بہت سارے لوگ جو تمباکو نوشی یا سگریٹ نوشی کرتے ہیں، ایک تو میں فیروز صاحب سے بھی اس کے لیے چاہوں گا کہ وہ کمنٹ دے دیں. سگریٹ اور بیڑی، جو پتے کی بیڑی ہوتی ہے، اس میں فرق یہ ہے کہ بیڑی اگر ہم اس کو کش لیتے رہیں تو وہ جلتی رہتی ہے، اگر اس کا کش ہم نہ لیں تو وہ بجھ جاتی ہے. لیکن سگریٹ کا اگر کش نہ بھی لیں تو وہ جلتی رہتی ہے. تو اس کا مطلب یہ ہوا آئی تھنک کہ اس میں کوئی ایسی سبسٹنس ہے، کوئی پوائزنس سبسٹنس ہے دیٹ کیپ دا ٹوبیکو برننگ آل دا ٹائم.
تو وہ جو پوائزنس وہ جو اس میں چیز ہے وہ بھی شاید جسم کے لیے بڑی خطرناک ہے. میں ایک انسیڈنس فیروز صاحب کو یاد ہوگا. فیروز صاحب असांजो हिकिड़ो दोस्त हो हिकिड़े वॾे उहिदे ते रेडियो पाकिस्तान में. यू रिमेंबर हिम. जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त उनखे को जॾहिं प्रॉब्लम थियो त आउं तव्हां वटि वठी आयुसि त तव्हां उनखे चयो त हाणे तव्हांखे सिगरेट छॾणा पवंदा. डू यू रिमेंबर व्हाट ही सेड? ही सेड कि बीवी कहें तो छोड़ सकता हूँ, सिगरेट नहीं छोड़ सकता. तो उहा चए थो ये एडिक्शन एतिरी आहे जो की हिनखे छॾणु नामुमकिन आहे. जीअं शौकत साहिबु चयो त इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त इट्स नॉट अ सिंगल मेन्स अफेयर, इट्स अ फैमिली एजुकेशन. जॾहिं असां कंहिंखे सजेस्ट करियूं था तोखे यार ग़िज़ा ते कंट्रोल करिणो आहे, वज़न घटाइणो आहे, सिगरेट बंदि करणी आहे, त फैमिली इर्द गिर्द हुजे जंहिंमें तव्हांजी मदर बि हुजे, तव्हांजी वाइफ बि हुजे, ऐं आउं बिलीव कंदो आहियां तव्हांजी न्याणी बि हुजे. उन्हनि खे जे तव्हां एफिकेसली एक्सप्लेन कंदो त दिस इज़ वॉट योर पुट योर सन और योर हस्बैंड नीड्स, त उन में तव्हां वाइफ खे रिफ्यूज़ करे सघो था, अम्मा खां लिकाए सघो था. पर तव्हांजे न्याणे तव्हांखे रोई चयो बाबा तव्हां कोन पीअंदा, दैट्स इट, ही विल लीव इट. सो वी मस्ट यूज़ एवरी रिलेशनशिप, ऑल फैमिली मेंबर्स. तव्हां गॾिजी उनखे सपोर्ट करियो, उनखे न पीअण ॾियो, अकेलो न छॾियो, ऐं मेक श्योर त न उहो पीए, न पीअण वारे एनवायरमेंट में हुजे. छो जो पैसिव स्मोकिंग इज़ इक्वल टू हाफ सिगरेट डन. त उहो एतिरो ई नुक़सानदार जेतिरो एक्टिव आहे. सो इट्स अ फैमिली सपोर्ट विच वी नीड एक्चुअली. अच्छा, हाणे हिकिड़ो अहम सुवाल इहो त ब्लड प्रेशर मॉनिटर करणु कोई एतिरो इज़ इट दैट मच डिफिकल्ट? न साईं, ब्लड प्रेशर अॼुकल्ह जेके 3-4 वॾियूं बीमारियूं आहिनि उहे तव्हां घर में मॉनिटर करे सघो. एक्ज़ैक्टली, ऐं इहो बि पुछां थो जेकॾहिं इहो न आहे हाणे अॼुकल्ह जेका रिकमेंडेशन इहा आहे, असां कंहिं सां मर्क्यूरी एपरेटस यूज़ कंदा हुआसीं. राइट. पोइ मर्क्यूरी जो छो जो हुनजो जेको आहे उनजी टॉक्सिक को त काफ़ी हुनते डेथ्स थियूं. इट इज़ बैन्ड ऑल ओवर द वर्ल्ड. पोइ एनीरॉइड थियो जंहिंमें उहो सुई वेंदी आहे ॿुधाईंदी आहे. ठीकु आहे. उन में तव्हांजो पंहिंजो आहे त किथे आवाज़ु बंदि थियो, मुंहिंजो पंहिंजो आहे त तव्हां त 130 ते बंदि कंदा, 120 ते बंदि कंदसि, ऐं जेको चेक करे पोइ 150 ताईं ॿुधंदो पियो. दैट इज़ हिज़ इम्प्रेशन. पर हीअं जेके नवां डिजिटल आया आहिनि ब्लड प्रेशर एपरेटस, जेके त हिकिड़ा हूंदा आहिनि रिस्ट वारा या अंगूठे आङुर वारा, हिकिड़ा हूंदा आहिनि आर्म वारा. आर्म वारा ब्लड प्रेशर दे आर हाईली रिकमेंडेड दैट एवरी होम शुड हैव अ आर्म डिजिटल प्रेशर. उन लाइ इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे, जंहिं चेक कयो तव्हां जीअं असां हींअर वेठा आहियूं इन पोज़ीशन में वियो, आर्म ताईं रेस्ट कंदी हुजे, ब्लड प्रेशर तव्हांजे लेवल ते हुजे, पोइ फॉर 1 मिनट कीप साइलेंट ऐं ब्लड प्रेशर चेक थियणु ॾियो. अच्छा, उन दौरान तव्हां कुझु ॻाल्हायो हा न की हेॾां होॾां ॾिठो, इट विल डिस्टर्ब बिकॉज़ वेरी सेंसिटिव. ठीकु. उन में जो तव्हां चेक कंदो इट्स सो सिंपल. ऐं असांजो जेको ॿियो हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे त हाणे आउं घरु आयुसि थकल आहियां, कंहिं ॻाल्हि ते मूंखे कावड़ थी वेंदी, चयो तबियत ठीकु आहे पी चेक कर, त उहो ज़रूरु वधियलु हूंदो. छो जो मथियूं ब्लड प्रेशर जेको असीं नॉर्मली मैक्सिमम 130 चाहींदा आहियूं, मैक्सिमम 40, पर इमोशनल एक्साइटमेंट में के इफ यू आर अपसेट त उहो वधी वेंदो आहे 10-15 डिग्रियूं. त उनखे उहो अलाउंस ॾियो, लेट हिम सेटल डाउन, पोइ चेक करियो इन अ नॉर्मल सिचुएशन. त उन में तव्हांखे चेक थी वेंदो ऐं इहो रेगुलर तव्हांखे घर में चेक करणु खपे. ठीकु आहे. मूंखे वरी हिकिड़ी नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त इहो बि ॾिसंदासीं त नॉर्मली कहिड़ी एज में कहिड़ो ब्लड प्रेशर नॉर्मल चवराइजे थो. व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था वठूं, असां सां गॾु रहिजो. वेलकम बैक व्यूअर्स. प्रोग्राम में साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु वेठल आहिनि प्रोफेसर डॉक्टर फेरोज़ मेमन साहब ऐं डॉक्टर शौकत मेमन. पाण दिलि जी बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि ऐं हैदराबाद में ई प्रैक्टिस कनि था. डॉक्टर फेरोज़, नॉर्मली तव्हां जीअं चयो त ब्लड प्रेशर घर में को बि माण्हू इन इक्विपमेंट सां मॉनिटर करे सघे थो. नॉर्मली कहिड़ी एज में कहिड़ो ब्लड प्रेशर जेको आहे उहो नॉर्मल आहे? सर एक्चुअली असां ब्लड प्रेशर चेक कंदा आहियूं ऑन 16 to 18 years ओवर. नंढनि ॿारनि में चेक कोन कंदा आहियूं, उन्हनि जी पंहिंजी लिमिट आहे. एंड बिकॉज इन द बिगनिंग उनजो 80/50 हूंदो आहे, 90/60 हूंदो आहे, 100 वेरियस हुनजो सां. व्हेन वी आर कंसर्न्ड इज़ त 18 years प्लस में ब्लड प्रेशर थो. असां जॾहिं स्टूडेंट्स हुआसीं तॾहिं कंहिंखे जे 30 साल खां नंढे खे ब्लड प्रेशर थींदो त इट विल बी वेरी वरिड. तंहिंजो को सेकेंडरी कॉज़ हूंदो, को सबबु आहे, ॻोल्हियो छो आहे. हाणे ब्लड प्रेशर ॿ हिसा आहिनि, प्राइमरी ब्लड प्रेशर, ॿियो सेकेंडरी. प्राइमरी उहा जंहिंजो को कॉज़ कोन्हे. असां माण्हू पुछंदासीं हिन जो सबबु कहिड़ो आहे, और सबबु त को कोन्हे, पर कंट्रोल करिणो आहे छो जो नुक़सानु पुॼाईंदो. सेकेंडरी ऑब्वियस आहे, को किडनी कॉज़ आहे, को ब्रेन जो कॉज़ आहे, को ॿियो जिस्मानी कॉज़ आहे. उहो जे पाण दुरुस्त कंदासीं त थी सघे थो नॉर्मल थी वञे या दवा डोज़ घटिजी वञे. हाणे प्राइमरी जेको आहे 18 years to 80 years द रीडिंग्स आर सेम.
ओके स्टैंडर्ड रीडिंग असांजो ॿ पाए, हिकु सिस्टोलिक प्रेशर हूंदो आहे, हिकु डायस्टोलिक हूंदो मचूं आहे। हीअं थियूं। असांजी हार्ट खुलंदी आहे बंदि थींदी आहे त हिकिड़े सीक्वेंस साइकिल में हूंदो आहे सिस्टोलिक ऐं ॿियो साइकिल में डायस्टोलिक। सिस्टोलिक जेको हींअर नॉर्मल रिकमेंडेशन इज़ 120 120 ऐं डायस्टोलिक 80 दिस इज़ रिकमेंडेड। ठीकु पर टेक्निकली असां इन रेंज खां पोइ ट्रीट करणु शुरू करियूं त असांजी अधु खां वधीक आबादी ट्रीटमेंट हली वेंदी, जेको एक्चुअली फीज़ेबल कोन्हे, पॉसिबल कोन्हे। राइट जॾहिं इहो अमेरिका में ई आई शइ तॾहिं हिकु टाइम्स न्यूज़ ते कवर आयो त सडनली 1 मिलियन अमेरिकन बिकम हाइपरटेंसिव। पोइ चयो भई इहो एतिरो त हेल्थ सर्विस पॉसिबल कोन्हे ला। पोइ देन दे सेड कि 120/80 इज़ आइडियल, 130/85 उहो आहे जिते तव्हांखे इज़ अ कंसर्न। हाणे बि लुक आफ्टर तुंहिंजो कहिड़ो रिस्क फैक्टर आहे, कहिड़ा उनखे कंट्रोल करणु शुरू करियो। ठीकु पर 140-90 आयो त दिस इज़ लिमिट। हाणे दवाऊं खपनि, लाइफ स्टाइल खपे, दवाऊं खपनि। Right. 135 सब्र करे सघूं था। ऐं जे तव्हांखे ख़ुदा न ख़ास्ता शुगर आहे या किडनी जो प्रॉब्लम आहे त वी शुड गो लेस। असां 130/80 कंदासीं, छो जो वधंदो ब्लड प्रेशर त उन ऑर्गन्स खे प्रेशर पवंदो, उहो ऑर्गन वधीक डैमेज थींदा। राइट सो बेसिकली फिगर इज़ जेको एग्ज़ैक्ट असां चऊं 130/85 130 85 125 85 इज़ ओके। इन खां मथे यू शुड बी अलर्ट एंड शुड बी ट्रीटेड। अच्छा, नॉर्मली ब्लड प्रेशर कहिड़ी एज में मॉनिटर करणु लाज़मी आहे? असांजी त हाणे आउं पाकिस्तान हाइपरटेंशन लीग जो प्रेसिडेंट रहियो आहियां ऐं फोकल पर्सन इंटरनेशनल हाइपर लीग जो आहियां। रिकमेंड 18 ईयर ऑनवर्ड्स यू शुड स्टार्ट टेकिंग योर ब्लड प्रेशर। 3 खां 6 महीने हिकु दफ़ो ज़रूरु चेक करियो ऐं जीअं वॾा थींदा वञो तीअं हुनखे घटाईंदा अचो साईं। प्लस वेन एवर यू प्रॉब्लम, तव्हांखे जे गोॾे में सूरु थियो, तव्हां डॉक्टर विया, उनजो मुंहिंजी BP चेक कर। राइट ठीकु आहे। ऐं असां मेडिकल स्टोर जेके आहिनि आउं इहो चवंदो आहियां, असां मुंहिंजो 3 क्लास हो ब्लड प्रेशर ते, त मूं पुछियो भई तव्हां पंहिंजो ब्लड प्रेशर कंहिं चेक करायो आहे? 50% क्लास कंहिं चेक ई कोन करायो ऐं 50% क्लास कंहिं 2 महीने अॻु में कयो, कंहिं 6 महीने अॻु में कयो। सो दे हैड नो आइडिया असांखे ब्लड प्रेशर। सो वी आर रिलेक्टेंट वी डोंट वांट टू नो। ऐं कुछ वजह सर चेक करेंगे तो फिर दवा लेनी पड़ेगी। That's not right। इहो तव्हां शतर मोगरा क्यों बंदि करे छॾियो त मूंखे प्रॉब्लम कोन्हे। सो आई थिंक इट शुड बी रूटीनली चेक। आउं त स्टूडेंट्स खे चवंदो आहियां तव्हां रखो डिजिटल घर, तव्हां इहा एक्टिविटी करियो वीकेंड ते, पंहिंजे अम्मा जो, बाबा जो, ॾाॾा ॾाॾी, मामा जेको घर में अचो BP चेक करियो। तव्हांजी प्रैक्टिस थी वेंदी, यू विल एक्चुअली डिस्कवर त हिकिड़ो ॿ अहिड़ा आहिनि जेके लिकाए वेठा आहिनि, ॿुधाइनि कोन पिया, पोइ हुनखे तव्हां इंस्टिगेट करे सघो था प्लीज़ स्टार्ट जी। मोस्ट ऑफ द पीपल इहो कोशिशि बि असां वटि इहो वरी हिकिड़ो सिग्मा आहे त असां ॿुधायूं बि कोन था। जेकॾहिं आहे मिसाल त उनखे कोशिशि कंदा आहियूं त उनखे हाइड करे छॾियूं। दवाऊं लिखी खाईंदासीं। एग्जैक्टली। डॉक्टर शौकत काइंडली मुझे ये बताइएगा कि इंसिडेंट्स ये हमारे पास, आप चूँकि कार्डियोलॉजिस्ट हैं तो दिल के हवाले से भी और ज़ाहिर है कि ब्लड प्रेशर के हवाले से भी आपके पास मरीज़ आते होंगे, तो इंसिडेंट्स कितना आप देख रहे हैं कि हमारे पास हाइपरटेंशन का है? देखिए दुनिया भर में मेल फीमेल सब मिला के। अब ये कि दुनिया भर में तो स्टैटिस्टिक्स के लिहाज से कि 40 साल से ऊपर हर 5वें बंदे को है। लेकिन जो पिछले 6 साल का डेटा फेरोज साहब ने भी शेयर किया आपके साथ, तो पाकिस्तान में 40 साल से ऊपर के लोगों में तकरीबन हर दूसरे शख्स का हाई ब्लड प्रेशर है। और जहाँ तक ब्लड प्रेशर की बढ़ने का रुझान की हम बात करें, क्यों? एक तो ये सिस्टम लाइफ स्टाइल हमारा सारा है। दूसरा है कि आज से अगर हम 15-20 साल पहले चले जाएं तो सिस्टोलिक ब्लड प्रेशर की जो डेफिनेशन थी वो ये थी, या डिजिट था कि एज प्लस 100। किसी की उम्र 70 है तो 170 तक हम नॉर्मल काउंट करते थे। अब दुनिया भर की जो तकरीबन 15 से ज़्यादा गाइडलाइंस हैं, सारे मुत्तफिक हैं कि 140 और 90 इसको ट्रीट करना चाहिए। शुरू में 3 महीने तक आपको लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन, 3 महीने में अगर लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन से नॉर्मल पे नहीं आता आपको दवाएं देनी है। तो ये रुझान, और लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन को ये प्रोग्राम जो हो रहा है और हम आगे के प्रोग्राम करते हैं वर्ल्ड हाइपरटेंशन डे पे, इसका मकसद ये होता है और इसका फ़ायदा ये हुआ है कि 3% था आज से, अगर हम 10 साल पहले जाएं पाकिस्तान में अगर 100 लोग ब्लड प्रेशर की दवाएं ले रहे हैं तो सिर्फ 3% लोगों का ब्लड प्रेशर कंट्रोल था। अब ये आगे के प्रोग्राम होने से ये इतना फ़ायदा ज़रूर हुआ है कि 13% तक आ गया। और इंटरनेशनल जो डेवलप्ड कंट्रीज़ हैं वहाँ पे 34% है। अगर 100 लोग दवाएं ले रहे हैं तो उनका भी जो डिज़ायर कंट्रोल ब्लड प्रेशर है वो 34% है। ठीक। तो पाकिस्तान में हम 34% तक कब तक आएंगे? ये आपके ताउन से होगा, लोगों के ताउन से होगा।
मैं नहीं कर सकता, फेरोज साहब नहीं करता, हम बता सकते हैं। घर जाके कोशिश करेंगे, सिनेमा में जाके चेक करेंगे, लोगों को बताएंगे। लेकिन फेरोज साहब जैसे जिस तरह के इनका नाम है, तो मैं इनके हवाले से भी बात करता हूँ कि ये जहाँ बात करते हैं तो उसका जो इम्पैक्ट आता है, इम्पैक्ट ज़रूर आता है। तो मैं चाहता हूँ कि ये प्रोग्राम हर जगह पे थोड़े थोड़े स्कूल्स के लेवल्स पे, कॉलेज के लेवल पे, यूनिवर्सिटी के लेवल पे और डिपार्टमेंट सी गैस है, तो इन डिपार्टमेंट के लेवल्स पे प्रोग्राम, क्योंकि PHL के हवाले से बात करूँ, उस दिन मैं डिस्कशन भी फेरोज साहब से सजेशन भी ले रहा था कि पाकिस्तान कार्डियक सोसाइटी और पाकिस्तान हाइपरटेंशन लीग, इसके अगर अलग-अलग काम है तो क्या होने चाहिए। तो फिर सजेशन में मैंने ये एक प्रपोजल दिया कि PHL वाला प्रिवेंटिव साइड पर काम करें मजबूती के साथ, और वो जो जिनको इन्फेक्शन और सारे प्रॉब्लम्स होता है वो फिर सेकेंडरी की तरफ को करें। तो इस पे इंशाल्लाह भी डिबेट करेंगे। अगर इस तरह से हुआ तो PHL वाले जितना भी पोर्शन है, फेरोज साहब तो फोकल पर्सन भी दुनिया वर्ल्ड हाइपरटेंशन लीग के फोकल पर्सन है पाकिस्तान के, तो मिलके ये काम करके हम हाइपरटेंशन को सिर्फ प्रिवेंटिव साइड पे, स्मोकिंग रोकनी है हमने, ओवर ईटिंग रोकनी है, ओबेसिटी को बचाना है, और ये जो रात को जो आपके जो राइडर्स मूव कर रहे होते हैं इनको कोई महदूद कर दिया जाए कि भाई महीने में एक दफ़ा इस सोसाइटी में जाइएगा, इससे पहले ना जाएं। ठीक है, लोगों को ये एडवाइस दूंगा मैं। फेरोज साहब भी एक दफ़ा कह रहे थे कि हम अपना काम किचन से शुरू करें, मेन जगह किचन ही है। ओबेसिटी, ओवर ईटिंग, ओवर कोलेस्ट्रॉल, ये सारे किचन में ही शुरू हो जाता है काम। तो किचन से शुरू करेंगे। हम तो किचन से आगे निकल गए कि बाहर के खाने खा रहे हैं, लेकिन क्या किचन के अंदर करें एहतियात, और किचन वालों को कहें कि अच्छा खाना पकाएं ताकि घर से बाहर लोगों को जाने की ज़रूरत ना पड़े। तो ये एक तरह से हम इसको अगर लेके चलते हैं इस सारे प्रोसेस को। और स्मोकिंग के हवाले से भी बात कर रहे थे, ये इतना बड़ा रिस्क फैक्टर है, इसके ऊपर आपके ज़रिए से काम करने की ज़रूरत है। मीडिया हमारे साथ ताउन करे तो स्मोकिंग पे एटलीस्ट हम पैसिव स्मोकिंग को तो अवॉइड कर सकते हैं। आप इस हवाले से तो आप बेशक विटनेस और गवाही देंगे कि हम अपनी तरफ से ख़ासतौर पे मेहरान टेलीविज़न इस हवाले से कि आप की बीमारियां कितनी अहम हैं इस सोसाइटी के लिए बर्डन के हवाले से, और इससे हम बजाय इलाज के हम इससे बचा या उसके प्रिवेंशन कैसे कर सकते हैं। तो ये तो हमारा एम है इस मेहरान टीवी का कि हम अपने लोगों को बीमारियों से बचाने के लिए जो प्रिवेंटिव मेयर्स हैं उस हवाले से बताते रहे। डॉक्टर साहब जी, तो मुझे ख्याल में मतलब तव्हांजा जेके मीडिया आहिनि, टेलीविजन, रेडियो, प्रेस, ये एक्चुअली मुबारकबाद जा मुस्तहिक आहिनि जो उन हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त उन्हनि पंहिंजी बिज़नेस जी क़ुर्बानी ॾेई सिगरेट जी एडवर्टाइज़ बैन करे छॾियूं। हालांकि उन्हनि खे इलाही नुक़सानु थियो आहे। आई थिंक ओवरऑल तव्हां बिज़नेस 40% बिज़नेस लॉस थियो बिकॉज ऑफ ब्लॉकिंग सिगरेट एडवर्टीज़मेंट, जेको ॾाढा पैसा ख़र्च कंदा। उहो तव्हां जेको तामुन कयो आहे, ऐं प्लस हाणे जेको लेट अचे थो, मूं तव्हां चयो शो त उहो करे थो, पर मैसेज जेको मैसेज लिखियो पियो आहे त यार तोखे कोन्हे पियो। सो दैट तव्हां तमामु ज़रूरी आहे। इहो ताउन पाण जारी रखो मुख़्तलिफ़ प्रोग्राम में, त वी विल बी सक्सेसफुल। थैंक यू वेरी मच सर। हलंदे हलंदे आई विल रिक्वेस्ट यू टू गिव अस 30 सेकंड मैसेज। ऐं सिंपल हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि, ब्लड प्रेशर साइलेंट किलर आहे। इन किलर के रोकण लाइ तव्हां पंहिंजी लाइफ स्टाइल खे चेंज करियो, घटि खाओ, सेहतमंद ग़िज़ा खाओ, रोज़ वॉक करियो ऐं पंहिंजो पाण खे स्मार्ट रखो ऐं ब्लड प्रेशर जी कॉम्प्लिकेशन बचो। हिकिड़ी ॻाल्हि थोरी न शेयर करे छॾियां त इहा शइ अॼु न, जीअं शौकत साहब ॿुधायो, 1400 साल अॻु में असांखे असांजी शरीयत ॿुधायो आहे, इस्लाम ॿुधायो आहे, सुन्नत चई आहे त 5 वक़्त नमाज़ मस्जिद में पढ़ो। तव्हांजे 5 मिंट नमाज़ पढ़ो था, हर नमाज़ 5 मिंट वॉक करियो, 25 मिंट थियो। इहो मैसेज अॼु ॾियो पिया, हालांकि असांखे इहो मैसेज 1400 साल अॻु में मिलियो, असां हुनखे अप्रिशिएट कोन कयो। थैंक यू वेरी मच। थैंक यू वेरी मच। थैंक यू शौकत साहब, आपका भी बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। व्यूअर्स, अॼु के प्रोग्राम में असां हाइपरटेंशन या जंहिंखे जीअं फिरोज साहब चयो त साइलेंट किलर या ख़ामोश कातिल चऊं था, उन ते असां प्रोग्राम कयो आहे। उनजे प्रिवेंटिव मेयर्स वठूं त मुंहिंजो ख़्यालु आहे त असां उन्हनि प्रिवेंटिव मेयर्स या उन्हनि बचाव जे तरीक़नि ते अमल करे असां उन्हनि दवाउनि खां, उन्हनि परेशानियुनि खां, उन्हनि कॉम्प्लिकेशन्स खां पंहिंजो पाण खे, पंहिंजी सोसाइटी खे, पंहिंजे सोसाइटी जे माण्हुनि खे बचाए सघूं था। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।